नासिर नवाज़ खे आॻकंदासीं। आर्मी चीफ पारां सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान के वज़ीर आज़म मुक़ररु थियण ते वाधायूं ॾिनियूं आहिनि। पाकिस्तान सऊदी अरब सां लाॻापनि खे क़दर जी नज़र सां ॾिसे थो। ख़बर अवाज़ सां शेयर कयूं पिया। पाकिस्तान इस्लामी दुनिया में सऊदी अरब जे मुनफ़रद मुक़ाम खे तस्लीम करे थो, आर्मी चीफ जो चवणु आहे। ख़बर अवाज़ सां शेयर कयूं पिया। आर्मी चीफ पारां सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान के वज़ीर आज़म मुक़ररु थियण ते वाधायूं ॾिनियूं वयूं आहिनि। पाकिस्तान सऊदी अरब सां लाॻापनि खे क़दर जी नज़र सां ॾिसे थो। आर्मी चीफ जनरल जावेद बाजवा चयो त पाकिस्तान इस्लामी दुनिया में सऊदी अरब जे मुनफ़रद मुक़ाम खे तस्लीम करे थो। आगाह कई पिया खे आर्मी चीफ पारां सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान के वज़ीर आज़म मुक़ररु थियण ते वाधायूं ॾिनियूं वयूं आहिनि। पाकिस्तान सऊदी अरब सां लाॻापनि खे क़दर जी नज़र सां ॾिसे थो। आर्मी चीफ जनरल जावेद बाजवा चयो त पाकिस्तान इस्लामी दुनिया में सऊदी अरब जे मुनफ़रद मुक़ाम खे तस्लीम करे थो।